अस्सलाम वालेकुम। मां अची वई आहियां लाइव पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ 3:30 बजे। अॼु वरी असां कंहिं बेकार शइ खे कुझु काराइतो ठाहींदासीं, कुझु यूज़फुल ठाहींदासीं। हीअ आहे मूं वटि हिकिड़ो ऑयल जो वॾो दॿो, ऑयल जी बॉटल आहे, हीअ ऑयल जो केन आहे जंहिंखे कटे मां ॿ अध कयो आहे। ठीकु आहे, पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां जेतिरी साइज़ खपे उन हिसाब सां कटे ऐं मां हिनखे जेको अधु कयो आहे। ऐं हीअ वारो हिसो फ़िलहाल असां यूज़ नथा कयूं, इहो रखूं था। हिनखे असां वरी ॿीहर नेक्स्ट कंहिं वीडियो में इंशाल्लाह यूज़ कंदासीं। सो इहो साइड ते, ऐं फ़िलहाल असां हिन जो इस्तेमालु कंदासीं। ॾिसो, हीअ जेके असां वटि आहिनि बोतलूं अचनि थियूं, पाणी जूं आहिनि या ऑयल जूं आहिनि, तमामु काराइतियूं आहिनि, इंतिहा यूज़फुल आहिनि। हिकिड़ो सुठो हिन जो इस्तेमालु थी सघे थो। त हिन मां अॼु असां ठाहींदासीं हिकिड़ो ऑर्गेनाइज़र या हिकिड़ो स्टोरेज बिन। ठीकु आहे, अहिड़ी हिकिड़ी शइ जंहिंमें असां कुझु सामान जमा करे रखूं। सो हिन जो किनारो थोरो घटि वधि आहे, हिनखे मां कटे सिधो थी कयां पहिरियों, त जीअं असां हिनखे चङी तरह सां इस्तेमालु करे सघूं। ॿी ॻाल्हि त हिन जो किनारो जेको आहे उहो ॾाढो तेज़ आहे। जॾहिं असां हिन बॉटल खे कटे ॿ अध कंदासीं त पोइ हिन जो किनारो जेको आहे उहो इंतिहाई तेज़ आहे, त हिन में हथ बि कटिजी सघे थो अगरि एहतियात न कजे त। सो हिनखे डेकोरेट करण खां पहिरियों, हिनखे इंतिहाई यूज़फुल ठाहिण खां पहिरियों, सभिनी खां पहिरियों असां हिन जो किनारो जेको आहे सील कंदासीं। सील कीअं कंदासीं? हिकु त हीअ ग्लू, क्राफ्ट ग्लू, जेका मां पंहिंजी सभिनी वीडियोज़ में अॼुकल्ह ॾिसो त मां शेयर करे रही आहियां, बेस्ट ग्लू आहे। कपिड़े जी हिकिड़ी सन्ही पटी खई आहे, कंहिं बि कलर जी सन्हड़ी पटी। ठीकु आहे, इस्त्री बि न कई आहे, काई ॻाल्हि न आहे, छो त हीअ उअं ई अंदरां हली वेंदी। त सभिनी खां पहिरियों असां हिन ते हणंदासीं किनारे ते ग्लू। ऐं हिन ट्यूब जे लाइ मां तव्हांखे पहिरियों बि चयो त हिनखे बिल्कुलु आस्ते करे जेको आहे टच करणु। ॾिसो, मां हिनखे टच बि न कयो आहे अञा, त हे पाणे ई निकिरणु लॻी आहे ग्लू हिन मां। त थोरो एहतियात सां असां हिनखे यूज़ कंदासीं। त असां ॿाहिरां हिन जे किनारे ते पहिरियों चौधारी थोरी ग्लू हणी था वञूं, त जीअं असां इहा कपिड़े जी पटी जेका आहे उहा हिन जे किनारे ते चिंबड़ाए सघूं। छो त हिन किनारे हिन जा जेके आहिनि उहे तिखा आहिनि, तेज़ आहिनि, शार्प आहिनि, उहे हथु कटे था सघनि। तंहिंजे करे अगरि पहिरीं ॻाल्हि त इहो ॾिसे थोरो घणो रफ किनारो आहे त उनखे कटे लेवल कजे, ऐं उनखां पोइ हिनखे असां कंदासीं सील। लेवल मां तव्हांजे साम्हूं करे छॾियो, थोरो घणो जेतिरो बि घटि वधि हुयो। ठीकु आहे, सो ग्लू लॻी वई आहे, ऐं हीअ भरियल नओं ट्यूब आहे त इहो फौरन हारिजी सघे थो, त हिनखे मां कयां थी बंदि। ठीकु आहे, हाणे असां हिकिड़े कंहिं बि पासे खां, बल्कि साइड खां, हे फ्रंट खां न, वॾे साइड खां न, जेको नंढो हिन जो पासो आहे उनखां असां शुरू था कयूं हिन में कपिड़े जी पटी हणणु। अधु ते ईअं हणंदासीं। ठीकु आहे, थोरो वधाए करे छॾींदासीं, छो त इहो वधियल पासो वरी असां अंदरि साइड ते मोड़ींदासीं। ईअं ई जेको असांजो तेज़ जेको किनारो आहे इहो कवर थी वेंदो, ढकिजी वेंदो, ऐं असांजो हथु जेको आहे ज़ख़्मी थियण खां बची पवंदो। ऐं यकीन कयो त हिन शइ जो एतिरो ज़बरदस्त फ़ाइदो आहे इन्हनि बोतलनि खे इस्तेमालु करण जो, इन्हनि मां कुझु ठाहिण जो। तव्हां पाण ई ॾिसिजो, तव्हां बि ख़ुशि थी वेंदो। मां त ख़ुशि थींदी आहियां, इन करे ई मां इहो सिलसिलो जेको आहे शुरू कयो। हाणे ॾिसो, हीअ मां हिनखे ॿाहिरां चौधारी सॼो चिंबड़ाए वई आहियां। हाणे हिनखे असां वरी थोरी ग्लू हणंदासीं अंदरां, त जीअं हिनखे मोड़े अंदरि चिंबड़ायूं त किनारो प्रॉपरली सील थी वेंदो। हीअ ॾिसो, हीअं थोरी थोरी ग्लू हिन ते तमामु घणी ग्लू हणण जी ज़रूरत कोन्हे, छो त असां अञा हिनखे वरी मथां ॿीहर कंहिं ॿी शइ सां कवर कंदासीं। ठीकु आहे, त थोरी ग्लू बि हूंदी त काफ़ी आहे। सो इहा ग्लू मां पंहिंजी ज़रूरत जे मुताबिक़ हिन ते हणी छॾी आहे। ऐं हाणे असां हिनखे ॾाढो सफ़ाई सां सुठे नमूने अंदरि मोड़ींदा वेंदासीं, त जीअं अंदरि चिंबड़ी वञे। थोरो हथ सां दॿाईंदो वञिबो, त जीअं हे प्रॉपरली हिन में ॻंढिजी वञे। ऐं हिन कपिड़े जी पटीअ जा जेकॾहिं धागा वग़ैरह कुझु निकितल आहिनि त उन्हनि खे कटे छॾिजे, त जीअं नीट ऐं क्लीन जेको आहे नज़र अचे, रफ ऐं गंदो नज़र न अचे। सो हीअ गॾु गॾु चिंबड़ंदो बि रहंदो, ऐं मां हिन जा जेके धागा आहिनि कपिड़े में उहे बि कटे रही आहियां, छो त असां जेका बि शइ असां ठाहियूं त उहा ॾाढी सुहिणी ऐं साफ़ सुथरी नज़र अचे, रफ नज़र न अचे। सो अहिड़ी तरह सां जेके बि हिन जा वधियल धागा आहिनि अंदरां ॿाहिरां उहे कटे छॾिणा आहिनि। ठीकु आहे, ऐं हिकु दफ़ो ॿीहर मां हिनखे प्रॉपरली हथ सां दॿाए थी वञा, त जीअं हीअ ॻंढिजी वञे। सो हीअ किनारो सील करण खां पोइ असां हिनखे हिकिड़े सुठे प्रिंटेड कपिड़े सां या कंहिं पंहिंजी मर्ज़ीअ जे कलर्ड कपिड़े सां कवर कंदासीं।
मूं ही पीस कयो आहे, मूंखे ही प्रिंट ॾाढो पियो वणे। ॿी ॻाल्हि त अहिड़े क़िस्म जी शयुनि खे जॾहिं बि कंहिं कपिड़े जे प्रिंट सां कवर कजे त अहिड़ो प्रिंट खणिजे जेको जिते दाग वाग लॻे त जल्दी ख़बर न पए, उनजो मेरो थियणु जल्दी नज़र न अचे, न त पोइ लाहे धोइण त हुनजो नामुमकिन आहे। तंहिंजे करे असांखे प्रिंट या कलर जेको आहे अहिड़े टाइप जो खणणु घुरिजे। सो हाणे सभिनी खां पहिरियों त हिनखे मां वरी किनारे ते ग्लू हणंदमि। हाणे ग्लू लॻंदी हिनजे कपिड़े जे किनारे ते, ठीकु आहे, छो त हिन में कपिड़ो लॻी चुको आहे। हीउ ॾिसो, हिन कपिड़े ते असां ग्लू हणंदासीं पहिरियों चौधारी, छो त हीउ ॿियो कपिड़ो चिमड़ाइणो आहे। ऐं हीउ जॾहिं कपिड़े जो डबल लेयर थी वेंदो त पोइ किनारो जेको आहे हिनजो बिल्कुलु इहो जेको तेज़ किनारो हो ढकिजी वेंदो, कवर थी वेंदो ऐं कंहिं तरह सां असांखे नुक़सानु न ॾींदो। ऐं ॿी ॻाल्हि त हिनखे कपिड़ो हणण महिल इहो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे त चौधारी इक्वल छॾियूं, ठीकु आहे। अच्छा, ॿी हितां असां शुरू कयो हुयोसीं पहिरियों वारो पंहिंजो लेयर पट्टी जो, त असां ॿियो वारो कपिड़ो बि उन ई साॻी ॻंढ खां था शुरू कयूं, ठीकु आहे। सो इहो ख़्यालु ज़रूरु रखो त हीउ जेको असां मथे छॾियूं था अंदरि वराइण जे लाइ, हीउ कपिड़ो मथे छॾनि इहो इक्वल हुजे, ठीकु आहे। सो बराबरि हूंदो त उहो वधीक सुठो लॻंदो ऐं सुहिणे नमूने सां हिन ते वेढ़िजी वेंदो, घटि वधि न हुजणु खपे। ऐं थोरो वेढ़ण खां पोइ असां हिनखे पाण पंहिंजी मर्ज़ीअ सां सेट बि करे सघूं था। ऐं एॾी त हीअ हिकिड़ी सुठी ऐं कम जी शइ ठहंदी जो तव्हांजी बि दिलि ख़ुशि थी वेंदी, ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि जी जिन खे क़दुरु आहे अहिड़ियुनि शयुनि जो, जेके हिननि जी अहमियत खे सम्झनि था, रिसाइक्लिंग जी अहमियत खे, शयुनि खे रीयूज़ करण जी अहमियत खे जेके सम्झनि था, उन्हनि खे त यकीनन हिन प्रोजेक्ट में इलाही मज़ो अचण वारो आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों हीउ ॾिसो, हीउ हितां असां स्टार्ट कयोसीं त हिन सिरे खे ग्लू हणी कंदासीं बंदि, त जीअं इहो फिक्स थी वञे कपिड़ो हिते। ऐं कमेंट ज़रूरु कजो प्लीज़। ऐं उनखां अलावा तव्हां हिन वीडियो खे शेयर बि कयो, तव्हां जेके बि हिन महिल ॾिसण वारा आहिनि, त जीअं घणे खां घणनि माण्हुनि ताईं मुंहिंजो कमु पहुचे। एतिरो क़दुरु त थियणु घुरिजे न, सिंधीअ में कोई बि अहिड़ो कमु नथो करे, को बि अहिड़ी वीडियोज़ नथो ठाहे, त जेको ठाहे थो उनखे एप्रिशिएट करणु घुरिजे, सही आहे। सो हाणे हीउ हिन जो खुलियल पासो बिल्कुलु सील थी वियो ऐं हाणे वरी हिन में अंदरि असां ग्लू हणंदासीं पहिरियों, त जीअं हे जेको ॿाहिरि छॾियो आहे असां, उहो असां हिन में अंदरि वराए सघूं, अंदरि वराए मोड़े फिक्स कंदासीं त हिन जी हिकिड़ी फाइन फिनिशिंग जेका आहे उहा असांखे नज़र ईंदी। ऐं कोई बि हिन ते कुझु एॾो टाइम बि नथो लॻे, यकीन कयो त हीउ मां तव्हांखे सेखारे या सम्झाए रही आहियां, इन करे थोरी देरि थी लॻे, न त पंहिंजे मुंहं सां कमु कयो त बिना कंहिंखे ॿुधाइण जे त उहो मिंट में थो थी वञे। सो हाणे मां हिनखे वरी प्रॉपरली ईअं अंदरां मोड़ींदमि त जीअं हे सफ़ाईअ सां ॻंढिजी वञे। ऐं अहिड़े क़िस्म जा जॾहिं बि कम कजनि उन्हनि में थोरे सब्र जी ज़रूरत हूंदी आहे। हूअं बि चवंदा आहिनि तकड़ि कमु शैतान जो आहे, त सो तकड़ि कमु कंदासीं त उहो रफ़ कमु थींदो, पर जेकॾहिं एहतियात सां ऐं ॾाढो संभाले ऐं सफ़ाई सां कमु कबो त उहो ॾिसण में बि सुहिणो लॻंदो। सो हिनखे चङी तरह सां 2-3 दफ़ा दॿाइणो आहे ऐं ॾाढो ई प्यारे नमूने कवर थी वियो आहे, ठीकु आहे। ऐं हाणे असां हिनखे हिते ग्लू कोन हई आहे, सो थोरी थोरी ग्लू हणी हिनजो हे हेठियों सिरो बि कोशिशि कंदासीं त असां बंदि कयूं। हल्की हल्की ग्लू हणंदा वञो ऐं उनखे चिमड़ाईंदा वञो, हथ सां दॿाईंदा वञो, ईअं करे असां हिनखे चौधारी फिक्स करे वेंदासीं। ऐं ज़रूरी बि न आहे त फुल हिनखे तव्हां फिक्स कयो, थोरो घणो, त जीअं हिन में गुंज न अचे, हे लूज़ न थी वञे, छो त हाणे बाक़ी जेको रहियल पार्ट आहे हिन जो बॉटल जो, उनखे असां कंहिं ॿिए मटीरियल सां कवर कंदासीं, उन सां हिन में वधीक ख़ूबसूरती ईंदी। तव्हां कमेंट कयो था पिया हिन महिल, मां बिल्कुलु बि जेको आहे मुंहिंजो एॾे ध्यानु न आहे, छो त मां बिज़ी आहियां हिन में सेखारण में। सो मां फाइनली इहे तव्हांजा कमेंट्स पढ़ंदमि ऐं मां ज़रूरु हिननि जो जवाबु बि तव्हांखे ॾींदमि, ठीकु आहे। सो प्लीज़ हिन महिल माइंड न कयो, छो त कमु कंदे गॾु गॾु कमेंट पढ़णु ऐं उन्हनि जो जवाबु ॾियणु ॿई मुंहिंजे लाइ मुश्किल कमु आहिनि। सो इनशाला मां हिननि जा जवाब हिन कमु ख़तमु करण खां पोइ ॾेई छॾींदमि, ऐं जेकॾहिं ईअं लाइव में न बि ॾिनमि त पोइ ॾींदमि, ठीकु आहे। सो हाणे ॾिसो, हीउ थी वियो कवर। हाणे हेठियों हिन जो जेको अधु बचियो आहे, इहो हिनखे मां कवर कंदमि सूतलीअ सां। हीउ नेचुरल मटीरियल मुंहिंजो फेवरेट मटीरियल आहे हीउ हक़ीक़त में,
सुतली सुठी साइज़ जी हुजे ऐं हिन में सफ़ा सनियूं बि मिलंदियूं आहिनि, मीडियम बि। हीअ थुल्ही साइज़ आहे। थुल्ही साइज़ जो इहो फ़ाइदो आहे जो तव्हां जल्दी जल्दी कमु करे वेंदो। त हाणे हिन कपिड़े ते असां थोरी टुकरी हिन में अंदरि कंदासीं। सुतलीअ में ॾिसो हेतिरो 1 सेंटीमीटर खणी सम्झो। हिन कपिड़े ते तव्हां 1 सेंटीमीटर चौधारी ग्लू हणी वञो। त असां इहो एतिरो 1 सेंटीमीटर जेको आहे इहो हिन में सुतलीअ जे अंदरि कवर कंदासीं। सो हीअ मां हिनखे हणां थी ग्लू ऐं पोइ यकीनन तव्हां सां शेयर करिणो आहे, छो त मुंहिंजो मक़सदु ई तव्हां सां शेयर करिणो आहे। थैंक यू सो मच तव्हां जेतिरा बि हिन महिल जॉइन कयो पिया, ऐं प्लीज़ वीडियो खे शेयर कजो। हाणे ॻंढ जेके आहिनि न घणो करे सभु हिकु पासे ॾांहुं रखिबा आहिनि, रखणी बि ईअं ई घुरिजे। असां वाइट पटी हईंसीं, हिते ॻंढ हुयो, वरी हीअ कपिड़ो हयो आहे हुनजो ॻंढ बि हिते आहे। हाणे मां सुतली जो ॻंढ बि हिते ई थी कयां, जीअं असांजा सॼा जेके ॻंढ आहिनि उहे हिकु पासे थी वञनि। ठीकु आहे। सो मां हिनखे सुतली वेड़णु शुरू कंदमि। जीअं जीअं मां 1 सेंटीमीटर ग्लू हई आहे, ऐं उनखां पोइ असां हिनखे पूरो कवर कंदासीं। उनजे लाइ काफ़ी सारी सुतली पहिरियों खोले छॾिणी आहे, त जीअं हणण महिल असांखे का रुकावट न थिए, बल्कि मां हिनखे हेठि केराए थी छॾियां। ठीकु आहे। सो हाणे आस्ते आस्ते करे हणंदा वेंदासीं ऐं हथ सां दॿाईंदा वेंदासीं त जीअं फिक्स थी वञे, ऐं तव्हांखे आइडिया थी वेंदो त केतिरो हिसो मां हिन जो अंदरि थी कयां हिन सुतलीअ जी। सो हीअ ॾिसो हिते सुतली आहे मथे, हीअ हिसो हेठियों जेको आहे इहो ढकिजी वेंदो सॼो, ऐं अहिड़ी तरह सां आस्ते आस्ते असां हिनखे वेड़े सॼो दॿो जेको आहे कवर करे वेंदासीं, बाक़ी बचियल जेतिरो बि हिसो आहे। ऐं हिनखे थोरो गॾु गॾु टाइट बि कंदा वञो हथ सां। ऐं अगरि हिननि में गैप अची वञे सुतलीअ जे विच में, त तव्हां हुनखे पाण हथ सां फिक्स करे सघो था। ठीकु आहे। हाणे असां हिन में हणंदासीं वरी ग्लू, छो त जेतिरे पार्ट ते मां ग्लू हई उहा थी वई पूरी। ऐं हिन में हिकिड़ो पाण ई जेको आहे न अंदरि टेक्सचर आहे, लाइनूं हिन डिज़ाइन आहे, त असांजी सुतली किथे मथे हूंदी किथे हेठि हूंदी, उन सां बि हिन में हिकिड़ी ख़ूबसूरती पैदा थींदी, हिकिड़ो कर्व नज़र ईंदो। सो ईअं थोरे थोरे हिसे खे असां हणंदासीं ग्लू, ऐं पोइ असां हुनखे वेड़ींदा वेंदासीं। अहिड़ी तरह सां ही सॼो जेको आहे कवर थी वेंदो। इनशाला मां तव्हांजा कमेंट्स जेके आहिनि ज़रूरु पढ़ंदमि, उन्हनि जो जवाब बि ॾींदमि, छो त मूंखे अजीब पियो लॻे हिन महिल तव्हां सभु कमेंट था कयो ऐं मां पढ़ाई नथी, छो त पॉसिबल न आहे मुंहिंजे लाइ। ऐं उमेदु आहे मूंखे त तव्हां मुंहिंजा ही क्राफ्ट्स जेके आहिनि इंजॉय कंदा हूंदो। मुंहिंजो त ज़िंदगीअ जो वॾे में वॾो शौक़ु आहे इहो, ख़ासि तौर ते रिसाइक्लिंग मुंहिंजो हिकिड़ो फेवरेट टॉपिक आहे। त जिन शयुनि खे माण्हू उछलाए था छॾनि, जिन शयुनि जो माण्हू सम्झनि था कोई यूज़ न आहे त बेकार आहे, उन्हनि सां कमु कंदे उन्हनि खे कारआमद ठाहींदे मुंहिंजे लाइ हिकिड़ी ॾाढी दिलचस्पी ऐं शौक़ जी ॻाल्हि हूंदी आहे हमेशह। सो जिते बि थोरो हीअं राउंड हूंदो आहे न, उते थोरो मुश्किल हूंदो आहे काई बि सनी डोरी वेड़णु, त उनखे थोरो सब्र सां ऐं उनखे थोरो टाइम ॾेई दॿाईंदा वञो ऐं उनखे वेड़ींदा वञो, फाइनली थी वेंदो। मूंखे थोरो बार बार वापसि थो मोटिणो पए, ऐं अहिड़े कम जे लाइ सभिनी खां जेका बेस्ट हूंदी आहे ग्लू, उहा हूंदी आहे हॉट ग्लू, जेका गन में ग्लू स्टिक्स विझी यूज़ कबी। मूं वटि आहे उहा बि, पर मूंखे आइडिया न आहे त बाक़ी सभिनी वटि हूंदी या न हूंदी, तंहिंजे करे मां अहिड़ी शयूं यूज़ कंदी आहियां जेके ॿिए वटि बि हुजनि। ॿियो को जेकॾहिं अहिड़ो कुझु ठाहे त उनखे उहो मटीरियल पहिरियों खां मौजूदु हुजे, उहा सहूलियत हुजे, छो त हीअ ग्लू त ॾाढी कॉमन आहे। हूअ बि गन बि हाणे कॉमन थी वई आहे, जिते किथे मिले थी, पाकिस्तान में अवेलेबल आहे, ऑनलाइन बि घुराए थी सघिजे। सो हिनखे हिन मरहले ते थोरो मूंखे मुश्किल पई थिए, या मां हिन गैप खे ॿीहर पोइ फिल कंदमि। ठीकु आहे, इहो वधीक बहितर आइडिया आहे। सो इहो आइडिया तव्हां बि सिखी सघो था। जेको हिन में विथी रहिजी वई आहे, फिक्स नथी थिए, इनखे मां थोरी देरि खां पोइ सुतलीअ जो अलॻि सां पीस कटे पोइ फिक्स कंदमि, छो त हिते थोरी लाही आहे न, हिन में अंदरि खॾो आहे, त उन मां तिरकी थी वञे सुतली जेका आहे, बीहे नथी। को मसइलो न आहे, इहे त हाणे जीअं जीअं कमु कबो आहे त आइडिया थींदो वेंदो आहे, ऐं माण्हू पंहिंजी सहूलियत सां उनजे लाइ तरीक़ो कढंदो वेंदो आहे।
वीडियो ज़रूरु शेयर कयो। ऐं मां पहिरीं बि जीअं चयो त जॾहिं असां रिकॉर्डेड वीडियो काई बि शेयर कंदा आहियूं न त उहा थोरे टाइम जी हूंदी आहे, ऐं जॾहिं असां लाइव शेयर कंदा आहियूं त ज़ाहिर आहे उन में असांखे पूरो ई टाइम लॻंदो आहे। ऐं जेकॾहिं हीअ रिकॉर्डेड हुजे हा त हीअ सुतली वेलण वारो प्रोसेस मां कंप्लीट करण खां पोइ तव्हां सां शेयर कयां हा, उहो तव्हां सम्झी वञो हा त हाणे त कीअं सुतली वेड़ी हूंदी। पर लाइव में इहो पॉसिबल न आहे, उन में असां सॼा जेके प्रोसेस आहिनि उहे साम्हूं ई करे था ॾेखारियूं। कपिड़े जो प्रिंट या कलर जेको आहे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां खणी था सघो। मूंखे इहो सनो प्रिंट ॾाढो पियो वणे ऐं मूंखे लॻो त इहो हिन सुतलीअ सां गॾु जेको आहे हली वेंदो ऐं हिन में गुल बि जेके आहिनि नंढड़ा नंढड़ा उहे कुझु न नेचुरल कलर सां मैच पिया कनि, त मूंखे सुठो लॻो इहो तमामु। ऐं जेकॾहिं कंहिंखे वॾनि गुलनि वारो प्रिंट वणे उहो खणी थो सघिजे, कंहिंखे प्लेन खपे त उहो खणी थो सघिजे। बसि प्रिंट में इहो फ़ाइदो आहे त हिन ते अगरि को दाग वाग लॻी वञे, थोरो घणो मेरो थी वञे त तकड़ में ख़बर न पवंदी। नाज़ निज़ामाणी, हलीमा अब्दुल कादिर, रीना टालपुर, मां तव्हांजा बसि नाला ई पढ़ी थी सघां हिन महिल, ठीकु आहे। कमेंट पोइ पढ़ंदमि इनशाला, पर पढ़ंदमि ज़रूरु। ऐं हीअ हूअं थुली सुतली आहे, जल्दी कवर करे वठंदी हिनखे, पर छा आहे जो हिन में जेके निशान आहिनि, लाइनूं जेके आहिनि बोतल में ऑटोमेटिकली पाण ई जेको हुयूं पहिरियों खां, उहे थोरो टाइम थियूं वठनि। पर बहरहाल ॿुधाइजो सही मूंखे त तव्हांखे कीअं थो लॻे। ऐं हुरैम तुफ़ैल भी आहे, UHU की जगह आप ग्लू गन यूज़ करें। जी मैं अभी ये कह चुकी हूँ कि ग्लू गन यूज़ कर सकते हैं, लेकिन इसका रिजल्ट भी बेस्ट होता है और सुतली को कवर करना चिपकाना बहुत आसान होता है, क्योंकि इसमें रुएं होते हैं तो वो हेल्पफुल होते हैं चिपकाने के लिए। अभी ये थोड़ा सा टाइम इसमें और लगेगा। और ये जो कुछ मैं बना रही हूँ इसको हम स्टोरेज एक छोटा सा बिन बना सकते हैं, इसमें बच्चों के छोटे छोटे टॉयज रख सकते हैं, सुई धागे रील, उनखां अलावा पंहिंजे जेकॾहिं कबट में रखो त तव्हां हिन में नंढियूं नंढियूं खोड़ सारी शयूं रखी था सघो। जेके क्राफ्ट जो शौक़ु हूंदो यकीनन त उहो हिन में अहिड़े टाइप जो क्राफ्ट जो सामान जमा करे रखी थो सघिजे। ऐं हिन तेल जी बोतलनि में त हर साइज़ जूं बोतलूं ईंदियूं आहिनि, वॾियूं बि नंढियूं बि, त पंहिंजी ज़रूरत जे मुताबिक़ वॾा नंढा हर तरह जा असां ऑर्गेनाइज़र्स या स्टोरेज बिन ठाहे था सघूं। ऐं कपिड़ो बि ॾिसो त असां कपिड़ो त कोन वरितो आहे, हिन में ख़र्चु त सॼो ग्लू जो ई आहे ऐं सुतली, बाक़ी त ॿियो कोई ख़र्चु कोन्हे। ऐं इहो जीअं मां चयो त हिकु दफ़ो असां जॾहिं मटीरियल वठूं था पोइ असां वटि इलाही टाइम हले थो, त उनजो बि ख़र्चु उहो तंग करण वारो ख़र्चु न आहे जो चइजे त रोज़ रोज़ पैसा केरु ख़र्चु करे। ऐं हूअं बि मूंखे दिलि चाहींदी आहे त मां तव्हां सां अहिड़ियूं शयूं शेयर कयां जंहिंमें कुझु घणो पैसो न लॻे, छो त माण्हू खे हिन महांगाई जे दौर में ॿिया बि घणा ई ख़र्च ॻिची पियल आहिनि, पर हीउ हिकिड़ो रूह खे सुकून ॾियण वारो क्राफ्ट जो जेको बि कमु आहे, जीअं मां पहिरियों बि चयो त हीउ क्राफ्ट वर्क जेको बि आहे हिकिड़ी थेरेपी आहे, तव्हांखे रिलैक्स थो रखे, तव्हांखे सुकून थो ॾिए। हीउ कमु तव्हांखे टेंशन खां, डिप्रेशन खां, अहिड़े क़िस्म जे ज़हनी प्रॉब्लम्स खां बचाए थो। ज़रूरी आहे त का हॉबी हुजे, का विंदुर हुजे, पंहिंजे ॿारनि खे बि हिन में तव्हां इन्वॉल्व कयो त सुठी ॻाल्हि आहे। सो ही तव्हांखे हाणे एतिरी देरि मुंहिंजी तकरीर बर्दाश्त करणी पवंदी, छो त जेसि ताईं मां ही सॼो दॿे खे रसी वेड़े वञा, थोरो इहो मरहलो छो त करिणो बि तव्हांजे साम्हूं हुयो न, त जीअं तव्हांखे बि आइडिया थी वञे त भई हिन में केतिरी देरि असांखे लॻी सघे थी, केतिरो टाइम हिन में खपी सघे थो, त इहो जॾहिं तव्हांजे साम्हूं थींदो तॾहिं तव्हांखे आइडिया थींदो। सो बसि थियण वारो आहे, अचे पहुता आहियूं। ऐं मां पहिरियों बि जीअं चयो हो त अगरि कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो रफ मटीरियल तव्हां जमा कयो, रफ त न चऊं, हिनखे रॉ मटीरियल चऊं असां, ठीकु आहे, अहिड़ियूं शयूं उमे अबीहा बि आहे। ऐं निगत सीमा, मोस्ट वेलकम निगत सीमा, प्यारी भेण, कुर्ब तव्हांजा, तव्हां हर हंधि मूंसां गॾु ॿधियलु आहियो लॻे थो, सो इहे तव्हांजी महिरबानी या तव्हांजी मोहबत आहे मूंसां।
त मूं तव्हांखे इहो चयो त अगरि कंहिं क़िस्म जो कोई अहिड़ो मटीरियल तव्हां वटि जमा थियल हुजे रॉ मटीरियल ऐं तव्हां चाहियो त उन मां कुझु ठाहिजे त तव्हां मूंसां शेयर करे सघो था। थी सघे थो मूं वटि को आइडिया हुजे, जीअं मूं चयो त भई पिस्तनि जूं खलूं रखिजो, सियारो आहे, ड्राई फ्रूट त ज़रूरु थोरो घणो त घर में ईंदो ई आहे हर कंहिंजे, त जेकॾहिं पिस्तनि जूं खलूं हुजनि त उहे जमा कयो, उन मां बि असां कुझु न कुझु ॾाढो सुठो इनशाला ठाहींदासीं, छो त मां पहिरियों ठाहे चुकी आहियां। हीअ कुझु शयूं त अहिड़ियूं जेके मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते बि कोन सेखारियूं आहिनि। हीअ जेको बि कमु मां हिते कयां पई इहो बसि हिते फेसबुक जे पेज ते ई पई कयां, इहो मुंहिंजो पहिरियों खां थियल न आहिनि इहे प्रोजेक्ट्स, माना ॿी सूरत में थियल आहिनि, उन्हनि जी का ॿी शिकिल हूंदी, को ॿियो रूप हूंदो, पर सेम न, सेम शइ सेखारणु मुंहिंजो मक़सदु बि न आहे, पोइ फ़ाइदो न आहे, छो त मां काफ़ी शयूं पंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों खां ई पोस्ट करे चुकी आहियां वीडियोज़। ऐं मुंहिंजे हिन पेज ते बि तव्हां ॾिसंदव मां कुझु वीडियोज़ शेयर कयूं, जेके शुरू में मां अनाउंस कयो त मां सिलाई मां बचियल जेको मटीरियल आहे उन सां मां कुझु शयूं ठाहींदमि, उहे मां ठाहियूं, उहे वीडियोज़ मुंहिंजूं अथव, तव्हां ॾिसी सघो था। ऐं मुंहिंजे हिन अॼु जे हिन खे कवर करण मां तव्हांखे आइडिया थी वियो हूंदो त डिफरेंट सरफेसिस जेके आहिनि उन्हनि खे रैप करण में डिफरेंट टाइम लॻंदो। सिधी सरफेस हूंदी त जल्दी थी वेंदी, पर जेकॾहिं हिन में कर्व आहिनि, लाइनूं आहिनि, हिन में लकीरूं आहिनि, त उन में थोरी देरि लॻंदी। ऐं अॼु मां बोड़ पचायो हो सेयल मच्छी, असांजो सिंधी ट्रेडिशनल बोड़, त उनजी वीडियो मां ठाहे चुकी आहियां, उहा मां शाम ताईं शेयर कंदमि पंहिंजे यूट्यूब चैनल ते, नसरीन वफ़ाई सिंधी यूट्यूबर, इहो मुंहिंजो चैनल आहे। सो अगरि उहा ट्रेडिशनल सिंधी रेसिपी कंहिंखे ॾिसणी हुजे त तव्हां मुंहिंजे चैनल ते राति ताईं ॾिसी सघंदव, इनशाला अॼु मूंखे शेयर करणी आहे ज़रूरु। ऐं थैंक यू सो मच, 8 व्यूअर्स हिन महिल मौजूदु आहिनि, तव्हां 8 मुंहिंजे लाइ इंतिहाई क़ीमती आहियो, कुर्ब तव्हांजा, महिरबानियूं, प्यार तव्हांजो जो तव्हां सभु अची विया हो। ऐं इहो ॾिसिजो, ख़्यालु कजो त हिन में जीअं न तरो जेको आहे हिन जो उन में ॻोल्हायूं आहिनि, त उन में थोरो असांखे होशियारी सां कमु करिणो आहे, तिरकी थो वञे, पर इहो ई त मज़ो आहे न, त महिनत खां पोइ त कुझु हासिलु थींदो आहे न। सो उहा महिनत, उहो टाइम लॻंदो, जीअं मां चयो त तकड़ि त न आहे करणी, तकिड़ो कमु कबो त उहो रफ बि थींदो, ॾिसण में बि सुहिणो न लॻंदो, उनजो को फ़ाइदो बि न हूंदो, ॼण ज़ियान ई थी वेंदो सामान। ऐं अॼुकल्ह त अजीब हिकिड़ी नायलॉन जी रसी ॿधिजी ईंदी आहे, जेके सौदे जा कार्टन्स हूंदा आहिनि, न त पहिरियों सुतली ॿधी ॾींदा, त मां उहा सुतली बि जमा कंदी हुयमि, ॾाढी सुठी मज़बूत साफ़ सुथरी सुतली हूंदी, जेका सौदे जे दॿनि ते ॿधिजी घर में ईंदी हुई, मां उहा लाहे रखंदी वेंदी हुयमि, ऐं उन्हनि मां बि कुझु न कुझु ठही वेंदो। सो इनशाला घणो कुझु मुंहिंजो इरादो आहे शेयर करण जो, ऐं बसि तव्हांजी मोट खपे, तव्हांजो रिस्पॉन्स खपे, तव्हां पसंदि कंदव अगरि उनखे, तव्हां वीडियो खे अगरि शेयर कंदव, पेज लाइक्स वधंदा वेंदा। हालांकि फेसबुक जे पेजिस ते कमु करणु, एॾी महिनत करण सां को फ़ाइदो असांखे कोन्हे, जीअं यूट्यूब ते त फ़ाइदो थी थो वञे न, पर हीअ मुहबत आहे, हीअ प्यार आहे मुंहिंजो पंहिंजी ॿोलीअ सां, जो मां चाहियां थी जॾहिं मां एतिरो अॻु में इहे पेजिस ठाहिया हुया त उन्हनि ते कुझु न कुझु त कमु मुंहिंजो हुजणु खपे। सो हाणे तक़रीबन हे कंप्लीट थियण वारो आहे। सो हिनखे सिधो करे रखी था ॾिसूं, हा ऑलमोस्ट थी वियो, ऐं बसि हिकिड़ो वकड़ हिनखे ॿियो ईंदो, उनखां पोइ असां वरी अॻिलो हिन ते प्रोसेस कंदासीं, ऐं जेको हीअ विच में मां छॾे वई आहियां, हिन में जेको गैप हुयो उनखे बि असां फिल कंदासीं। हलीमा अब्दुल कादिर, तव्हां मच्छी जे बोड़ ते शायदि इहो कयो हूंदो। थैंक यू सो मच SQ बुरड़ो, थैंक यू सो मच, तव्हांजे सभिनी कमेंट्स जा इनशाला मां जवाबु लिखंदमि, छो त हिन महिल मां बिज़ी आहियां, कंहिं महिल स्क्रीन ते नज़र पए थी, कंहिं महिल नथी पए। ऐं छा ख़्यालु आहे त क्वेश्चन आंसर्स जो या कचहरीअ जो बि सेशन कजे हिकिड़ो, अगरि तव्हां एग्री कयो त असां हिकिड़ो सेशन अहिड़ो बि कंदासीं जंहिंमें सिर्फ़ु ॻाल्हियूं कयूं, ऐं मां तव्हांजी ॻाल्हियुनि जो जवाबु उते जो उते ॾींदी वञा, कीअं रहंदो?
ठीकु आहे। हिनखे मां कटियां थी हाणे। ग्लू हिते इलाही सारी निकिरी आई आहे ट्यूब मां। सो हिनखे फिक्स कंदासीं पहिरियों, पोइ असां हिन जा जेके गैप हुया उन्हनि खे फिक्स कंदासीं। हीउ ॾिसो हाणे जॾहिं असां हिनखे रखूं था त हेठां तरो हिन जो नज़र नथो अचे, बाक़ी ही विथियूं रहिजी वियूं आहिनि। इन्हनि खे फिल करिणो आहे। ठीकु आहे। इन्हनि खे फिल कीअं कबो, इन्हनि जे विच में हणंदासीं थोरी ग्लू ऐं इन में सूतली चिमड़ाईंदा वेंदासीं। जेतिरो हिसो ख़ाली आहे ओतिरी सूतली चिमड़ाइबी ऐं पोइ रसी कटे छॾिबी उतां। सिंपल। हिन ग्लू खे कंट्रोल करणु ॾाढो ज़रूरी हूंदो अथव। इहा आउट ऑफ कंट्रोल थी वेंदी आहे ऐं पोइ निकिरी वेंदी आहे हथनि मां। हीउ ॾिसो हिन में मां ग्लू हई आहे विच में, जेतिरी स्पेस ख़ाली हुई। ग्लू हणंदा वेंदासीं ऐं सूतली चिमड़ाईंदा वेंदासीं जेसि ताईं असांजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ वञी इहो बीहे। सो ॿारनि जा जेके नंढा नंढा टॉयज़ आहिनि, क्लिप्स आहिनि, पोनियूं आहिनि, छा छा न हूंदो आहे घर में, उहे हिननि दॿनि में रखी सघजनि थियूं। रील, धागा, सुयूं, बटण, मेडिसन्स ऐं माने पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे ज़रूरत जे मुताबिक़ हिनखे इस्तेमालु करे थो सघिजे। सो हिनखे मां कटियां थी। मुंहिंजो हिनजो हिकिड़ो राउंड पूरो थी वियो आहे ऐं ऑलमोस्ट उहो गैप जेको उहो फिल थी वियो आहे। सो हाणे इहो तव्हां ॾिसो, इन मां इहो सिखियोसीं त जेकॾहिं विच मां किथां सूतली जेका आहे उहा हटी थी वञे, प्रॉपरली नथी चिंबड़े, त का ॻाल्हि न आहे, उहो गैप असां आख़िर में फिल करे था सघूं। ठीकु आहे। सो इहो कोई रूल न आहे त सॼो हिकिड़े दफ़े में लॻी वञे त सुठी ॻाल्हि आहे। बेस्ट इहो आहे त लॻी वञे, पर जे नथो लॻे त कोई उन में हर्ज न आहे, उहो पोइ असां हणी था सघूं। सो इहो मां हिन में हणी छॾियो आहे। ठीकु आहे। सो हाणे हीउ हिकिड़ो असांजो ख़ूबसूरत हिकिड़ो ऑर्गेनाइज़र या असांजो स्टोरेज बिन तयारु आहे। हाणे हिन ते असां थोरी घणी भला डेकोरेशन त कयूं न, ईअं त सादो लॻंदो सफ़ा। सो मां अक्सर जेको आहे इस्तेमालु कंदी रहंदी आहियां हिननि बचियल सचियल टुकड़नि जो। हीअ बोज़ ॾिसो ठहियल आहिनि मूं वटि, ऐं हीअ बोज़ उहे आहिनि जिन जी वीडियो अवेलेबल अथव मुंहिंजे इन ई पेज ते, क्रिएटिव हैंड्स बाय NW, जंहिं ते हिन महिल मां लाइव आहियां। इन ते ई मुंहिंजा हे बो जेके आहिनि ठहियल आहिनि, ऐं कुझु गुल मां ठाहींदी रही आहियां। योयोज़, हे मूंखे यादि नथो अचे त हिन जी वीडियो फेसबुक ते आहे या न, हिननि जी वीडियो अवेलेबल आहे। त इहे अहिड़ियूं शयूं मां अक्सर नंढनि कपिड़े जे टुकड़नि मां ठाहींदी रहंदी आहियां ऐं पोइ ज़रूरत जे मुताबिक़ असां उन्हनि खे इस्तेमालु कंदा आहियूं। हीउ ॾिसो हिते कीअं लॻंदो। तो इहो गुल मां हिते चिमड़ाईंदमि ग्लू सां, ऐं जेकॾहिं ग्लू गन हुजे त उन सां वधीक प्रॉपरली चिमड़ी वेंदो। ऐं हिन महिल मां जिते वेठी कमु थी कयां न, हिते मूं वटि पॉइंट न आहे लाइट्स जी, त मूंखे हिन में एक्सटेंशन हणणी पवंदी आहे। हालांकि हिकु ॿ दफ़ो मां यूज़ करे चुकी आहियां, पर ठीकु आहे, हे बि हली वेंदो। सो मां हिनखे एतिरो कंट्रोल कयो जो हाणे निकिरे ई नथो। सो निकिरी ईंदो थोरी देरि में। ऐं प्लीज़ ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं थो लॻे। सुराण ताहिर वफ़ाई, माशाल्लाह, थैंक यू सो मच। ख़ुशि हुजो, चाहे धीअर आहियो, भेनर आहियो, फ्रेंड्स आहियो, जेके बि आहियो, तव्हां मुंहिंजा व्यूअर्स आहियो, त मुंहिंजे लाइ तव्हां वैल्यूएबल आहियो ॾाढा। सो बहरहाल अलाह अलाह करे मां ग्लू निकिरी आई, या हिनखे हणूं था असां। ऐं हीउ गुल ॾिसजो पूरे सेंटर में, हिते मां हिनखे चिंबड़ायां थी। ज़ाहिर हिनखे सुकण में थोरो टाइम लॻंदो चिंबड़ण में, ऐं हीअ ग्लू जीअं ई सुकंदी आहे तीअं ई हिन में चिंबड़ी वेंदी आहे। हीअ डबल गुल आहे, डबल योयो आहे। हिकिड़ो वॾो गुल आहे, उन मथां नंढो गुल आहे, पोइ बटण आहे, ऐं हिकिड़ो हिन जे मथां प्रिंटेड कपिड़े जो पन लॻल आहे। त हाणे ॿुधायो कीअं थो लॻे। ऐं जेकॾहिं असां चाहियूं त असां हिनखे मथे हिते हिकिड़ी सनड़ी बिल्कुलु लेस हणी था सघूं। छा ख़्यालु आहे? मिसाल जे तौर ते हीअ लेस कोन्हे, हीअ कपिड़े जी पटी आहे, पर फ़र्ज़ु कयो त बिल्कुलु सनड़ी लेस हुजे, त छो त उहो डेकोरेशन जा आइडियाज़ तव्हांजा पंहिंजा पंहिंजा आहिनि। हीअ ॾिसो हा न, जेकॾहिं हिन जो सेंटर में गुल पिंक आहे त असां हिते नंढड़ी सनड़ी पिंक लेस या पिंक डोरी या पिंक सूतली बि आहे मां वटि, उहा हणी था सघूं। त हीअ ॾिसो त हीअ तेल जी बोतल जो अधु, हे ॿियो अधु आहे, हिन अधु मां बि असां कुझु कंदासीं इनशाला। हे अधु हिकिड़ो एॾो वॾो ज़बरदस्त हिकिड़ो सामान रखण जे लाइ असां वटि दॿो थी पियो, जो हीअ अगरि असांजे कंहिं साइड टेबल ते, ड्रेसिंग टेबल ते या किथे बि पियो हुजे त हीअ बुरो न लॻंदो, ॾिसण में ख़राबु न लॻंदो। असां हिन में
पंहिंजे हिसाब सां कुझु बि स्टोर करे था सघूं, कोई बि शयूं, इवन किचन जूं शयूं। हिन में फ़ाइदो इहो बि आहे त अंदरां ई प्लास्टिक आहे त असां आराम सां आलो कपिड़ो करे हिनखे उघी साफ़ करे था सघूं। जेकॾहिं हिन में डस्ट पइजी वञे या मेरो थी वञे त बाक़ी त हूअं परफेक्ट आहे। नंढनि ॿारनि जे नंढनि रांदीकनि लाइ, नंढी नंढी शयुनि जे लाइ, ॿारनि जूं बॉइज़ लाइ इवन उनमें हिननि जूं डिंकीज़ अची सघनि थियूं। ठीकु आहे। सो अहिड़े क़िस्म जूं शयूं ॾाढियूं काराइतियूं आहिनि, उछलाइजनि न। सॼी दुनिया में रिसाइकलिंग ऐं अपसाइकलिंग उरूज ते आहे। असां वटि शयुनि जो क़दुरु घटि आहे। ऐं मूं वांगुरु अगरि केरु हीअं करे बि अथो त उनखे कंजूस या अहिड़े क़िस्म जा यानी नेगेटिव रिमार्क्स बि मिलनि था, त काई ॻाल्हि न आहे। उहो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, पंहिंजी पंहिंजी सोच आहे। सो मुंहिंजे तरफ़ां ही हिकिड़ो ज़बरदस्त, हिकिड़ो यूज़फुल दॿो तयारु आहे, जंहिंमें असां पंहिंजे कम जूं, पंहिंजी ज़रूरत जूं खोड़ सारियूं शयूं रखी था सघूं। ऐं हिकु दफ़ो वरी बि मां तव्हांखे चवंदमि, तव्हांजी वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हां जॉइन कयो आहे मूंखे, ऐं प्लीज़ हीअ लाइव वीडियो शेयर बि कयो। ऐं जेकॾहिं तव्हां वटि को मटीरियल मौजूदु आहे त तव्हां मूंखे चई सघो था त उन मां कुझु सेखारियां, त मां ज़रूरु कोशिशि कंदमि, को न को अहिड़ो आइडिया कढंदमि जेको तव्हांजे कमु अची वञे। सो ही किचन में कटलरी जे लाइ ॾोयूं, चमचा, टर्नर्स वग़ैरह रखण जे लाइ। बाथरूम में तव्हां हिनखे रखी सघो था। शैम्पू जी बॉटल आहे, छा छा हूंदो आहे, जेको बि हूंदो आहे, त उहे सभु शयूं हिन में रखी थियूं सघजनि। ठीकु आहे। स्टोर करण जे लाइ हिकिड़ो शेल्फ हुजे त आराम सां अहिड़े क़िस्म जो असां बॉक्स उन में रखी था सघूं। राइटिंग टेबल ते, ड्रेसिंग टेबल ते, कबट में, पलंग जी साइड टेबल ते खोड़ सारी शयूं हिन में पइजी वेंदियूं। सो ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे हीअ शइ कीअं वणी ऐं तव्हांखे सुठो लॻो या न लॻो, प्लास्टिक जी बोतल जो इहो यूज़ कीअं रहियो। सो इनशाला वरी मां जल्दी अनाउंस कंदमि। हे कंटिन्यू टियों ॾींहुं आहे त मां अनाउंस कंदी थी अचां ऐं हिकिड़ी तव्हां सां क्राफ्ट जी वीडियो शेयर कंदी थी अचां। सो इनशाला सुभाणे बि कोशिशि इहा ई आहे त कुझु न कुझु कंदासीं। ऐं मींहुं बरसाति जी पेशन गोई आहे 3 ॾींहंनि जे लाइ हिते कराची में, त लाइट ऐं इंटरनेट जो को एतबार न हूंदो आहे। सो जेकॾहिं हिननि साथ ॾिनो त इनशाला मां तव्हां सां गॾु हूंदमि। वरी टाइम मां सुभाणे सुबुह जो अनाउंस करे छॾींदमि त मां केॾी महिल लाइव थी अचां। सो मोट खपे तव्हांजी। रुबाब शाह, थैंक यू सो मच। ऐं तव्हांजा नाला सिर्फ़ु मां पढ़ी सघां थी, हिन महिल कमेंट्स नथी पढ़ां डिटेल में, उहे मां पढ़ी ऐं पोइ उन्हनि जो जवाबु लिखंदमि। ठीकु आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ऐं असां हाणे मोकिलाईंदासीं। ऐं इनशाला पूरी मुंहिंजी कोशिशि आहे, पूरो इरादो आहे त सुभाणे वरी कंहिं ॿी क्राफ्ट जी वीडियो सां मां तव्हां सां अची मिलंदमि। तेसि ताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।